मुआशरे जी डिफरेंट तरीक़े सां अकासी तव्हां कई आहे, कॾहिं हिकु औरत जे रूप में, कॾहिं हिकु मुआशरे जे सोल्जर जे रूप में, डिफरेंट तरीक़े सां तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि में अकासी कई आहे। स्पेसिफिकली हिकु औरत जे लाइ केॾो मुश्किल आहे। हूअं चवंदा आहिनि त औरत मर्द खां वधीक एक्सप्रेसिव आहे पंहिंजे इमोशंस रिलेटेड, पर जॾहिं हिकु औरत ऐं हिकु शाइरा जी ॻाल्हि कजे थी, केतिरो मुश्किल आहे मुआशरे खे सही नज़र सां ॾिसण ऐं माण्हुनि खे ॾेखारणु। इलाही मुश्किल आहे। मर्द खे हर हवाले सां जेको आहे न आसानी हासिलु आहे, औरत लाइ इलाही पाबंदियूं बि आहिनि ऐं उन में पाबंदियुनि में रहंदे करे उनखे एक्सप्रेस पाण खे करणु या पंहिंजे हुनर खे करणु इलाही मुश्किल आहे। पर उन में इहो आहे त जेकॾहिं इंसान वटि शऊर आहे, कॉन्फिडेंस आहे ऐं उन हवाले सां उनखे सहूलियात बि आहिनि, मर्दनि जी सपोर्ट हासिलु आहे पंहिंजे घर जी ख़ासि करे, त पोइ उहा औरत अॻिते निकिरी थी अचे। बिल्कुलु। सो इन हवाले सां मां सम्झां थी त वधीक जेको आहे सो औरत खे अहिड़े नमूने, अहिड़े सुभाउ सां, अहिड़े मिज़ाज सां हलणु घुरिजे त उन्हनि जे घर जे मर्दनि खे बि मुश्किलात जो सामनो न करणो पए। मुआशरती हवाले सां उन्हनि खे बि पोइ को माण्हू घटि वधि न ॻाल्हाए त भई तव्हांजी औरत हीअं कयो, हिते वई हे, त इन हवाले सां औरत खे पंहिंजे दायरे में, दायरेकार में रही करे कमु करण जी ज़रूरत आहे। उहो उनखे सम्झणु घुरिजे त मूंखे कहिड़े दायरे में वञी करे कमु करणु घुरिजे ऐं किथे मूंखे न वञणु खपे। ऐं हिन मतिलबु उहो औरत ते ई डिपेंड आहे त उहा कीअं थी पंहिंजे हुनर खे वठी करे अॻिते हले। सही। सीमा साहिबा, पंहिंजी पोइट्री में तव्हांजी जॾहिं तव्हां पढ़िजे थी या तव्हांजा को बि बुक्स था पढ़जनि, कॉलम्स था पढ़जनि, डिफरेंट मैसेजिस नज़र अचनि था, डिफरेंट ज़िंदगी जा कॉर्नर्स नज़र अचनि था। स्पेसिफिकली औरतुनि जे लाइ मां ज़रूरु बिकॉज़ तव्हां इलाही कुझु लिखियो बि आहे, ॻाल्हायो बि आहे ऐं डिफरेंट तव्हां जॻहुनि ते इवेंट्स ते नज़र बि ईंदा आहियो। जॾहिं बि औरत जी ॻाल्हि थींदी आहे, ॻाल्हाईंदे हमेशह तव्हां पंहिंजे लफ़्ज़नि खे पहुचाईंदे औरत ताईं नज़र ईंदा आहियो। पंहिंजी शाइरी में, पंहिंजी राइटिंग्स में असांजी अॼोकी जेका औरत आहे, चाहे उहा 15-16 साल जी छोकिरी आहे या 50-60 साल जी औरत आहे, चाहे उहा वर्किंग वुमेन आहे या हाउस वाइफ आहे या घरेलू का बि औरत आहे, का बि स्टूडेंट आहे, पंहिंजी शाइरी में छा मैसेज पहुचाइणु चाहींदा आहियो? मां इहो ई चवंदी आहियां ऐं थियण बि ईअं ई घुरिजे। हर औरत खे जेको आहे सो पंहिंजे हवाले सां उनखे पंहिंजे दायरेकार में, पंहिंजे मतिलबु पर्टिकुलर उन जेको हिकिड़ो दाइरो खींचे त मूंखे हिन दायरे मां हटी करे उहा शइ नाहे करणी। उन में इलाही औरतुनि ते जेको हिन पाबंदियूं बि पाण ते पाण उन्हनि खे विझणु घुरिजनि त जीअं असांजे मर्दनि खे जेको आहे सो मुआशरे में याने कॉन्फ्लिक्ट जी सूरत हाल पैदा न थिए। तव्हां सवेर ॻाल्हि कई जेको आहे सो 8 मार्च जे हवाले सां जेको औरतूं आहे, त इन हवाले सां बि काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेको औरत खे मतिलबु पंहिंजी जेके सलाहियतूं मञराइण सां गॾोगॾु उन हवाले सां जेको आहे सो एतिरो अॻिते न वञणु खपे त कंहिंखे जेको आहे सो को माइंड करे या मुआशरती हवाले सां कंहिं शइ खे जेको आहे सो उहो पहुचे। मसइलो इहो आहे त असां वटि औरतूं जेके आहिनि उन्हनि खे मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म ओड़े हवाले सां नथा मिलनि। तव्हांजी महिरबानी आहे, तव्हां औरतुनि खे कढी था अचो ऐं तव्हां मतिलबु उन्हनि जे हुनर खे दुनिया ॾाढो मुतारिफ़ था करायो। अहिड़नि प्लेटफॉर्म्स खे औरतुनि खे ॻोल्हणु घुरिजनि ऐं उन्हनि खे उते अची करे उन्हनि खे मतिलबु मुतारिफ़ कराइणु ऐं उन्हनि जे हुनर खे, सलाहियतुनि खे मञराइणु, त इहो तव्हांजो ई मां सम्झंदी कमाल आहे। थैंक यू सो मच। बट आई गेस जंहिं वटि हुनर हूंदो आहे उहो हिकु न हिकु ॾींहुं साम्हूं ज़रूरु ईंदो आहे। ॿुधनि नंढड़ाई में असां पढ़ियो त जॾहिं तव्हां महिनत कंदा आहियो त ओॾी महिल तव्हांखे लॻंदो आहे त यार केरु ॾिसे न पियो, महिनत जेकी आहे कॾहिं बि रायगान न वेंदी आहे, मां ईअं चवंदी आहियां। ऐं जेको आहे सो सर्जन वेठा आहिनि, उन्हनि खे बि ज़रूरु मुशाहिदो हूंदो। अॼुकल्ह CS जेके कनि था उहो ॻोठनि मां घणा निकिरी रहिया आहिनि सर, त उते ॾिसो सहूलियतूं कहिड़ियूं आहिनि। ऐं लालटेन ते बि पढ़ण वारो निकिरी थो अचे ऐं जेको आहे बंगलनि में पढ़ण वारो बि निकिरी थो अचे, त महिनत कॾहिं बि रायगान न वेंदी आहे। बाशऊर औरत खे ख़ुदि साख्ता पाबंदियूं पाण ई विझणु घुरिजनि, मुंहिंजो इहो ख़्यालु आहे। याने हद अंदरि जेका हद खां ॿाहिरि शइ वेंदी आहे न, उहा ख़राबु हूंदी आहे, उहा शइ सुठी, कंहिं बि शइ जी एक्सेस सही न आहे। बिल्कुलु 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 ईअं ई आहे। ऐं काफ़ी घटि ईअं थींदो आहे त तव्हां सही जॻह ते सही शइ सही तरीक़े सां रखी सघो। रखणु त हर को चाहे थो, केरु नथो चाहे, बट सही तरीक़े सां सही जॻह ते सही शइ रखणु
इहो हिकु आर्ट आहे जेको असां सभिनी खे सिखणो आहे, चाहे उहो असां त वरी बि स्क्रीन ते असां वेठा आहियूं ॻाल्हाए रहिया आहियूं, पर अगरि तव्हां घरनि जे अंदरि बि रहो था त बि हर शइ जो हिकु आर्ट आहे जेको असांखे सिखणो आहे।